दोस्तों अस्सलाम वालेकुम। मौजूद जीएसएन साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था यूट्यूब जो हिकिड़ो साथी आहे असांजो, जंहिं यूट्यूब चैनल ठाहियो आहे, जंहिंजो नालो आहे अयाज़ अली महर। पाण साथी सकरंड जो आहे, नेशनल बैंक में नौकरी कंदो आहे। 30,000 किताबनि ते साथी जी पंहिंजी लाइब्रेरी आहे, जंहिंमें साईं जीएम सैद जो मुकम्मल कोर्स आहे, शेख अयाज़ जो मुकम्मल कोर्स आहे, सिंध जी तारीख़ जो मुकम्मल कोर्स आहे। माना तव्हां अक्सर जेतिरनि बि किताबनि जा नाला खणो, या साथी वटि लाइब्रेरी पंहिंजी आहे, जंहिंजी तस्वीरूं तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। उन साथी हिकिड़ो ज़बरदस्त मालूमाती वीडियो ठाहींदो आहे अयाज़ महर ऑफिशियल जे नाले सां, त असांजे साथी जो यूट्यूब जो चैनल। अॼु उन ते ॻाल्हाइण में मुराद हीअ आहे त पाण जेके बि साथी सिंधी नौजवान यूट्यूब जा चैनल ठाहिया आहिनि या जेके हलायूं था, वारे वारे सां हर हफ़्तेवार हर एक साथी जे चैनल ते अरॾो तराजी उन साथी जे बदिरां ॻाल्हाईंदो, त हिन साथी खे सब्सक्राइब करियो ऐं हिन बेल लाइक जे बटन खे दबायो। पर वॾो सवाल इहो आहे त असां माण्हुनि खे चऊं छो त माना सिंधी माण्हुनि खे त सब्सक्राइब करियो। मूंखे अजब लॻंदो आहे जॾहिं तव्हांखे ॻाल्हि मालूमाती मिले थी, ज़बरदस्त मिले थी, साथी महिनत था कनि, सिंधी नौजवान आहिनि, कम था कनि, तव्हांखे सब्सक्राइब करण में तेल सड़ंदो, बिल ईंदो बिजली जो, त तव्हां सब्सक्राइब घणा चैनल कया आहिनि। इहा मूंखां बि ग़लती थींदी आहे। सभ खां पहिरीं त जेको बि नौजवान सिंधी चैनल ठाहे थो, जहिड़े बि नौजवान खे ॾिसण में अचे त असांजे मथां इहो फ़र्ज़ु थो थिए त हुन साथी जे चैनल खे सब्सक्राइब करियूं, उत्साहियूं। जेसी ताईं सिंध जो नौजवान यूट्यूब ते नथो अचे, तेसी ताईं खोड़ सातरा मसइला हुनजा ज़ाती बि हल न थींदा। मिसाल फेसबुक खां बिना यूट्यूब ते ॾिसूं त हूअं ई अथा न। जेके बि मुंहिंजो आवाज़ ॿुधो था, जेतिरनि जा बि यूट्यूब चैनल ठहियल आहिनि, उन्हनि सभिनि मथां हिकु फ़र्ज़ु आहे क़ौमी। जेतिरनि बि दोस्तनि सां तव्हीं ज़ाती ज़िंदगी में मिलो था, उस्ताद आहे, टीचर आहे, वकील आहे, शागिर्द आहे, दुकानदार आहे, जहिड़ो बि सोशल मीडिया इस्तेमालु करे थो, त हुनखे इहा सलाह ॾियो वेठे कचहरी में त यूट्यूब जो चैनल ठाह, तव्हां ठाहे ॾियोसि। हिकु वीडियो रोज़ जे बुनियाद ते 2 ॾींहंनि जे 5 ॾींहंनि जे 7 ॾींहंनि जे बुनियाद ते उन में रखंदा वञो। व्लॉग ठाहियो। व्लॉग माना ॻोठ में तव्हां वेठा आहियो, अॼु निकिता, अॼु तव्हांखे मां फलाणी शइ घुमायां थो, रिकॉर्ड करियो। असांजे ॻोठनि में ख़ूबसूरत मंज़र आहिनि, दुनिया सॼी में ॿाहिरि रहंदड़ माण्हू जेके 20-30 सालनि खां रहनि था, उहे सिकंदा आहिनि, त असां ॻोठ ॾिसूं, ॻोठ जा माण्हू ॾिसूं, तव्हांजी ॿोली ॾिसूं, तुंहिंजी रहिणियूं करणियूं ॾिसूं। दुनिया जे लाइ पंहिंजनि इलाइक़नि जो हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झी जेको शहर आहे उहो वंडियूं, त असांजा ॻोठ अहिड़ा पुठिते पयल आहिनि, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न बिजली आहे, न स्कूल आहे। दुनिया जे माण्हुनि खे ख़बर पए त अहिड़े मुल्क में बि सिंधी माण्हुनि सां अहिड़ो तसब वारो मामिलो थिए थो। इन करे असां मथां इहो फ़र्ज़ु आहे सभ खां पहिरीं त पाण यूट्यूब जा चैनल ठाहियूं। इहो वॾो फ़ाइदो हे थींदो असांखे, कहिड़ो त साल 2-3 सालनि खां पोइ त जेकॾहिं असां जेके सिंधी यूट्यूब चैनलनि ते आहियूं, या जेके हलूं था, या जेके पोयां ईंदासीं, हिक ॿिए सब्सक्राइब करियूं, हिक ॿिए जो टाइम हिक ॿिए खे ॾिसूं, ॿुधूं, हिक ॿिए खां सिखूं, हिक ॿिए खां मालूमात खणूं, ऐं पोइ पाण उत्साहियूं उन्हनि खे। मां मिसाल थो रखां, जेकॾहिं अयाज़ महर जहिड़ा महबूब दोस्त जेके मालूमाती वीडियो रखनि था, अहिड़ो अगरि हिकिड़ो माण्हू कामयाबु थो थिए, असां माण्हुनि जी ख़ुशी थींदी न, ॿिए खे उत्साह मिलंदो न। जेके नौजवान वांदा वेठा आहियूं, मां जहिड़ा तव्हां नौजवान वांदा वेठा आहियो, ॿियो कमु नथा करे, यूट्यूब ते बुनियादनि ते वीडियो रखो, चैनल ठाहियो, मूंखे गारंटी आहे 2-3 सालनि में तव्हांजी अर्निंग थींदी, पंहिंजो ख़र्चु निकिरंदो। 20-20, 30-30, 50 नौजवान लखां रुपया कमाईंदा आहिनि ठगी करे यूट्यूब तां। तव्हां छो था ठाहियो? तव्हीं छो था अचो? या दोस्तनि खे, पंहिंजे घर जे भातियुनि खे, उन्हनि खे छो था उत्साहियो त उहे बि साथी अचनि? असां मथां इहो क़ौमी फ़र्ज़ु आहे त हिक ॿिए जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियूं ऐं नौजवान खे यूट्यूब ते वठी अचूं। खोड़ भला साथी मीर जहिड़ा टालपुर जहिड़ा जेके उहे उत्साहिनि था, उन्हनि खे उन महिनत कंदा आहिनि, उन जिदोजहद कंदा आहिनि, त नौजवान सिंधी जेको आहे उहो यूट्यूब ते अचे ऐं पंहिंजी अर्निंग कमाए। पाण हफ़्तेवार वरी ॿियो वीडियो ठाहींदासीं कंहिं ॿिए साथी जे यूट्यूब चैनल ते। हर हफ़्तेवार जेके बि साथी मूंसां आहिनि, उन्हनि सभिनी जे चैनल खे प्रमोट करण लाइ, उन्हनि खे उत्साहण लाइ हिकु वीडियो ज़रूरु ठाहींदुसि। असांजे वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल अरॾो तराजी खे सब्सक्राइब कजो, बेल आइकन जे बटन खे दॿाइजो, जीअं ॿीहर असां सिंधी माण्हुनि खे ॿुधण खां पोइ इहो चवण जी ज़रूरत न पवे। हक़ मौजूद।